सुवारी सिंध के अज़ीम ॾाहे सरमोड़ सुखनवर ऐं समाज सुधारक हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई की ज़िंदगी ते तहक़ीक़ी नज़र विझण सां पतो पवे थो तो हुन पंहिंजी 63 साल हयाती जो सब खां वॾो हिस्सो सैर सफ़र में गुज़ारियो। चवनि था त शाह साईं जी ज़िंदगी में सफ़र के अहमियत इन करे हुई जो हुन फितरत जे हुस्नाकिन ऐं इंसानी जिबलतुनि जो गूढ़ो मुशाहिदो माणण पे चाहियो, जैसा संदसि शाइरी के सग ऐं पैगाम के पुख्तगी मिले। संदसि लाफ़ानी फ़िक्र के ईंदड़ नसलनि ताईं ज़िंदगी तो मिली, मगर हू भी साजन सूह ऐं सुर्त के वेझो थे। सदाई सफ़र में रमन मथे राह, सदाई सफ़र में रमन मथे राह, पुरन पूरब पंधड़े मंझ मवाली माह, जिनजी अलख सी आगाह हलो तकिया पसू तंजा। शाह लतीफ़ जे शायरी जा मुख्तलिफ दास्तान आहिनि, मगर सामूंडी, श्रीराग, घातू, ससी, मूमल राणो वग़ैरह जे मरकज़ी नुक़्तनि में सफ़र ऐं लाॻीतो सफ़र शामिल आहे। शाह साईं जे कलाम में कतब आयल ॿोली मां संदसि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहाइश ऐं सैरो सफ़र जी निशानदेही थिए थी। केच मकरान, थर, लाड़ ऐं साहिली इलाइक़नि जे लतीफ़ी सैर खे आलिमनि, अदीबनि ऐं मुहक़िक़नि मञियो आहे, मगर सिंध जे उतरनि इलाइक़नि ॾांहुं लतीफ़ साईं जी यकी कुर्बायता कदम भरिया ऐं पंहिंजे हम असर, हम मिज़ाज ऐं हम ख़्याल हस्तनि सां रूह रिहाणियूं ऐं कुर्बायतियूं कचहरियूं कयूं, तिन जो तज़किरो तमामु घटि या मुबहम अंदाज़ में करे सिंध जे तारीख़ जे अहम गोशे ते पर्दो रखण जी कोशिश कई वई आहे। लतीफ़ सरकार जे पोएं दौर वारनि सवान निगारनि सिंध जे हिन अज़ीम सपूत के सिर्फ़ हाला, सांगड़, भिटशा, बुलड़ी ऐं ठटे खां अलावा कंहिं ॿिए इलाइक़े में वञण जी वॾे वाक ॻाल्हि करण खां अलाए जो छो की ॿायो आहे, जॾहिं त संदसि सफ़र ऐं क़याम जूं केतिरियूं साबितियूं अखियुनि आॾो मौजूदु ऐं माण्हुनि जे सीने में सदियुनि खां समायल आहिनि। सिंध जे क़दीम परगणे साहिती जेको मौजूदा ज़िला नौशहर फ़िरोज़ ते मुश्तमिल आहे, तंहिंमें अरब दौर खां मौजूदु ही नंढड़ो शहर कोटड़ी कबीर इल्म ऐं इरफ़ान जो क़दीम मरकज़ हुयो। रावण वारे क़दीम रस्ते ऐं सिंधू दरिया जे हिक फाट ते वसंदड़ हिन शहर में पंहिंजे वक़्त जे आलिमनि ऐं फाज़िलनि जा दीनी दर्सगाह हुया, जिते परे परे खां तालिब तालीम वठण लाइ ईंदा रहिया। मखदूम जाफ़र बूबकाई सानी, हज़रत सचल सरमस्त, साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी ऐं मखदूम मोहम्मद आकिल खोड़ाई जहिड़ा शान वारा बुज़ुर्ग पिण कोटड़ी कबीर में ही पढ़िया। इन शहर में मखदूम मोहम्मद कबीर, मखदूम सखी अलहयार, मखदूम यार मोहम्मद, मखदूम मियाँ अब्दुल करीम जहिड़ा जय्यद आलिम ऐं अहले तसफ़ त शाह लतीफ़ खां अॻु ही जहान छॾे चुका हा, मगर संदसि बरगुज़ीदा ख़ानदान मां हिते भिटाई बादशाह जो हम असर हिकु आरिफ़ ऐं अहले दिल शख़्स रहंदड़ हुयो, जंहिंजो नालो मखदूम मियाँ मोहम्मद हुयो। ही बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद कबीर साईं जे मस्जिद में दर्स तदरीस में मशगूल रहंदड़ हुयो, पाण राग ऐं समाज जे महफ़िलुनि में भी शरीक थींदो रहियो। कुरैशी हमद अली खानाई जी तहक़ीक़ मूजिब भिटाई बादशाह
मियाँ मोहम्मद सां रूहानी कचहरियूं कंदो हो ऐं खेसि पंहिंजो कलाम बि ॿुधाईंदो हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कई भेरा अॻिते वेंदे ऐं वापसीअ में कोटड़ी मोहम्मद कबीर वटि साईं मख़्तूम जार मोहम्मद ऐं मख़्तूम मोहम्मद उन्हनि वटि ईंदो हो। उते मख़्तूम मोहम्मद जे मदरसे में मस्जिद में बैठकूं थींदियूं हुयूं। उते मख़्तूम जार मोहम्मद, मख़्तूम मोहम्मद ऐं ॿिया बुज़ुर्ग जेके उन्हनि जा हम असर हूंदा हुआ, इल्मी अदबी कचहरियूं थींदियूं हुयूं। उहे फ़ज़ीलत जूं ऐं उन्हनि सभिनी में जेको ॼाणू हो उहो मख़्तूम जार मोहम्मद ऐं मख़्तूम मोहम्मद हूंदो हो। उन्हनि जा हथ जा अखर बि असां वटि मौजूदु आहिनि। भिटाई साहिबु अलैहि रहमत बि उन्हनि सां गॾु कचहरियूं कंदो हो ऐं हुननि सां गॾु खाईंदो पीअंदो हो। उहे थांव जंहिंमें थाली कुटिजी ऐं पाटियूं काठ जूं उहे बि असां वटि आहिनि, जेके असां तबरकात करे रखियूं वेठा आहियूं। अॼु त जदीद दौर में अलाए छा छा थी पिया, पर उन वक़्तु सादगी ऐं फ़क़ीरी हुई, त उहे शयूं असां वटि आहिनि। डॉक्टर हामिद अली खानाई कुरैशी दरअसल कोटड़ीअ जा बुज़ुर्ग आहिनि ऐं उन्हनि जो मस्कन मक़ाम क़ब्रस्तान हिते आहे। उन पंहिंजे थीसिस में इहो बि ॼाणायो आहे, असांखे रूबरू ॿुधायो त साईं ग़ुलाम क़ादिर फ़क़ीर उन वटि ख़त हुआ फ़ारसीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा लिखियल। हाणे उन खां सवाइ हींअर मूंखे हिकिड़ो किताबु मिलियो आहे जेको सीरत ते आहे, ॿ जुल्द आहे। उन में लिखियलु आहे त बफ़रमाइश शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं कातिबुल हरूफ़ मुल्ला हामिद ठटवी। त हाणे शाह अब्दुल लतीफ़ पढ़ियल हो बिल्कुलु, अरबीअ जो फ़ारसीअ जो। इहे जेके शहरनि में पंहिंजे कलाम में क़ुरानी आयतूं ऐं ॿिया जेके फ़ारसीअ जा बैत ॿिया टिया मिलाया अथसि, इहे पढ़ियल जा आहिनि, ईअं जाहिल जा कोन्हनि। सिंध जी तारीख़ ते हिकु बदनवा दाग़ तॾहिं लॻो जॾहिं मियाँ नूर मोहम्मद कलोड़े जे हुकुम ते मौजूदा ख़ैरपुर ज़िले जे हदुनि में मौजूदु पुराणे शहर खोड़ा में उते जे दीनदार मुत्तकी परहेज़गार ऐं आलिम मखदूम अब्दुर्रहमान खे संदसि 221 अहले इल्म साथियुनि समेत मस्जिद अंदरि शहीद करायो वियो। हिन वाक़े जी हैसियत जोक वारी जंग खां कंहिं बि रीति घटि कोन हुई। जीअं त पंहिंजे वक़्त जो अज़ीम रोशन ज़मीर शाइर ऐं जाबरनि ख़िलाफ़ इल्म ऐं कलम सां जंग जोटींदड़ इंसान अब्दुल लतीफ़ भिटाई हाल हयात हो, सो एॾो सूर सही कीअं थिए माठ करे वेही सघियो। पाण हिन पासे जो सफ़र अख़्तियार कयईं। मुतवातिर रवायत आहे त हू मौजूदा खोड़ा शहर खां 2 किलोमीटर ॿाहिरि ओभर में हिकु हंधि अची मंज़िल अंदाज़ थियो, जंहिंखे हाणे माण्हू खबड़ी मक़ाम ऐं 50 साल खनि अॻु मियाँ चुनी फ़क़ीर जो खूह करे कोठींदा हुआ। फ़क़ीर चुनीअ जे भिटधणीअ सां अॻु जी ॾेठ वेठ बाबति पतो त कोन पइजी सघियो आहे, मगर हिते आमद खां पोइ शाह लतीफ़ लाइ संदसि लाफ़ानी मोहब्बत जा अनेक दास्तान मशहूर आहिनि। ॿुधायो वञे थो त हिन ख़बर लॻ पाण क़याम कयो हुअऊं ऐं हीउ खूह बि संदन मौजूदगीअ में खोटरायो वियो हो। हिन हंधि मौजूदु हीउ ख़बर जो वणु बि लतीफ़ साईं सां निस्बत जे करे अॼु ताईं ज़ियारतगाह बणियल आहे। इहो त निस्बतन खबड़ी मुक़ाम सॼो ईंदो आहे। बहरहाल भरिसां वारा जेका खुई आहे उन ते
चनी साईं जन जा महिमान थी आयल भिटाई साईं जन आहिनि। हीअं जीअं ख़बर जे हेठां असां बीठा आहियूं, इन ते चनी साईं ऐं भिटाई साईं जन जूं तमामु सुठियूं रूह रियाणियूं थियूं। उन निस्बत सां हर माह सूमर जी राति हिते अक़ीदत सां भिटाई साईं जन जी मल्हाई वेंदी आहे। 7, 8, 9 रबीउल सानी ख़ासि तरह जेकॾहिं किथे मेलो थींदो आहे, उन मेले जी निस्बत सां हिते उहे भिटाई साईं जन जा मल्हाया वेंदा आहिनि। हिन ख़बर ते जेके तव्हां इहे ॾिसो था, तमामु माण्हू बासूं उमेदूं खणी ईंदा आहिनि ऐं पंहिंजी निस्बत सां उहे भिटाई साईं खे ख़राज तहसीन पेश कंदा आहिनि। भिटाई साईं जन हिन जॻह ते जंहिं मक़सदु ख़ातिर आया, उन्हनि जी चनी साईं जन सां हिकिड़ी तसौफ़ जी रूह रिहाण हुई ऐं पाण भिटाईअ जो इल्मु आम करण जे लाइ हिते आया, जिते कुझु मुरीद ख़ादिम चनी साईं जन जा हुआ, जिन खे भिटाई साईं जन जो फैज़ याब थियो। भिटाई बादशाह जी मियाँ चुनीअ जे ओतारे ते तरसण जी खोड़नि जे मखदूम साहिबनि खे जॾहिं ख़बर पई त खेनि पाण ॾांहुं अचण जी दावत ॾियारे मोकिलियाऊं। चवनि था त लतीफ़ साईं हिकु ठिकरीअ ते अङर सां मखदूम मोहम्मदी ॾे ही सिटूं लिखी मोकिलियूं। अॼु न आयुसि आउं, सुबुह ईंदुसि सुपरी, तोते जंहिंजो नाम सो खणे ॿार खुहनि जा। उन खां पोइ भिटाई बादशाह खोड़ा शहर में मखदूम साहिबनि वटि ॿिए ॾींहुं आया। मखदूम अब्दुर्रहमान ऐं संदन साथियुनि जे शहादत वक़्तु संदन साहिबज़ादा मखदूम अहमदी ऐं मखदूम मोहम्मदी सग़ीर हुया। उन्हनि खे ऐं हिन ख़ानदान जे ॿियनि फ़र्दनि ऐं वास्तेदारनि खे आथत ॾियण जे ख़्याल सां सिंध जो ही अज़ीम शाइर हिन भेरे हिते हिकु हफ़्तो तरसी पियो। जॾहिं साईं जन जो सिंध जे क़दीम इल्मी तारीख़ी शहर खोड़ा में अचणु थियो आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खोड़ा जी इल्मी अदबी ऐं रूहानी शख़्सियत मोहतरम मुक़ाम क़िबला साईं मखदूम मोहम्मदी साईं जन जी मुलाक़ात जे लाइ पाण आयल आहे हिते। ऐं मखदूम मोहम्मदी साईं जन सां भिटाई सरकार जन में तक़रीबन हिकु हफ़्तो पूरियूं जेको आहे हिते रूह रिहाणियूं कयूं। भिटाई साईं जन जो हुजरो बि मौजूदु आहे। भिटाई साहिबु ख़ुशूसन जॾहिं बि सैर सफ़र कयो त पाण सां हुनखे भिटाई साहिब खे साज़ पंहिंजा हूंदा हुआ, जिन सां हुनजो विर्द या हुनजो राग इहो सभु थींदो हो। उहे साज़ वग़ैरह उहे भिटाई साहिबु पाण सां खणी आयो ऐं उहे भिटाई साहिबु जॾहिं साज़ खणी आयो त मखदूम साहिब वारनि वटि त इहा ॻाल्हि साज़नि जी त हुई कान ऐं उहे शरई हुया, पर तव्हां बि उहे साज़ जेके आहिनि हिकिड़े कमरे में बंदि कया विया ऐं जी थी वियो इतफ़ाक़ त उहे कमरे में जॾहिं बंदि कया हुआ त इहे सभु फ़क़ीर ॿाहिरि सुम्हिया पिया हुजनि। ऐं जॾहिं उहो तहजुद जो टाइम थियो, मखदूम साहिब बि उथियो तहजुद लाइ, मखदूम जा जेके मुरीद ख़ादिम हुआ, जेके रहंदड़ हुआ, उहे बि उते उथिया। त अहिड़ी तरह सां उन वक़्त में भिटाई साहिब जो जेको राग जो जेको वक़्तु हुयो, उहो बि इहो ई हुयो। पाण जेको आहे उन राग जी त उहे साज़ वॼणु लॻा। मखदूम साहिब तजुब खाधो त वरी इहो छाजे करे साज़ वॼाइनि, केरु थो वॼाए? फ़क़ीर हुनखे ॿुधायोसीं त इहे साज़ जेके आहिनि हिकिड़े कमरे में बंदि आहिनि, जेके असां बंदि करे छॾिया आहिनि, बाक़ाइदे कुल्फ़ जे अंदरि आहिनि, इहे पाण ई साज़ वॼनि था। वॾी ॻाल्हि थी वई ऐं मखदूम अहमदी चयो त ठीकु आहे, हाणे इहा शइ जेका आहे असां हिन ते नथा करे सघूं, हीअ शइ जेका पंहिंजी हुन इश्क जी शइ आहे। ऐं उनजे करे पोइ भिटाई साहिबु जेको आहे, जेको कुझु अरसो रहियो हिते, इहे माग मकान ठही, हिन भर पासे वारा अलाए काॾे ठही, ऐं इन खां ॾिसंदो पोइ जेको भिटाई साहिबु पंहिंजी जाइ ते वञी पहुतो। भिटाई साहिबु जेको आहे हिते काफ़ी पंहिंजूं यादगारियूं छॾे वियो। इहे हाणे त वक़्त जे लिहाज़ खां उनखे तमामु काफ़ी अरसो गुज़री आहे, तक़रीबन पोणा 300 साल खणी चऊं त उहे शयूं हाणे उन जाइ ते ओड़े सूरत में आहिनि, पर उन्हनि में वरी थोरी तामीराती शइ अची वई आहे। उन सां अलॻि हिकिड़ी मस्जिद आहे ख़ूबसूरत आहे, साईं जे रहण जो हिकिड़ो वरी मदरसो बि हो, उनजे भरिसां उहो मदरसो बि असांजे भिटाई साहिबु ॾिठो, जिते उन ज़माने में तालिब पढ़नि पिया। ऐं उनखां पोइ भिटाई साहिबु जेको आहे पंहिंजी महफ़िल या मखदूम साहिबनि सां वॾी वकील सां, वॾी मुहबत सां ऐं वॾी हिकु सम्झ त हिकिड़ी चाह सां उहा महफ़िल रचाई। उन समय खोड़ा शहर खां ॾखण में थोरे पंध ते ॿियनि बुज़ुर्गनि जी मौजूदगी बाबति बि शाह लतीफ़ खे सुध हुई। राणीपुर शहर में बुज़ुर्ग अब्दुर्रहीम गिरोड़ी जे नंढपण जो उस्ताद, वक़्त जो वॾो आलिम फाज़िल
अहल दिन इंसान मियाँ मोहम्मद शरीफ फारूकी जी फैज़ रसानी बि जारी हुई। हू पंहिंजे वक़्त जो पहिरियों शाइर हो जंहिं मज़हबी कटरपणे खे वॾे वाक ॾींदो हो। संदसि समूरो कलाम गिरोड़ी साहब जे रिसाले अंदरि मोहम्मद शरीफ़ जी सिंधीअ नाले मौजूदु आहे। मरहे मोहम्मद शरीफ़ खे ॾिसी ॾोह फज़लनि, माइट जंहिंजा असली राणीपुर रहनि। रसालो रियास थियो मंझि 19 ॾींहंनि, 1100 गुज़रिया 60 को वरियनि। 1160 हिजरी ऐं लतीफ़ साईं जी वफ़ात जो साल आहे 1165 हिजरी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खोड़नि खां जॾहिं राणीपुर वेंदे दराज़ा शरीफ़ में सचल साईं जे ॾाॾे सां मिलणु पहुचे थो त रस्ते ते पाण जंहिं जॻह ते आरज़ी मंज़िल अंदाज़ थियो सो हंधि बि अॼु ताईं माण्हुनि लाइ ज़ियारतगाह बणियल आहे। हिन इलाइक़े में ॿिया बि लतीफ़ साईं जा लोढ़ा आहिनि जिते हर साल उन्हनि तारीख़ुनि जी निस्बत सां लतीफ़ी समाज जूं महफ़िलूं थियनि थियूं। जिन तारीख़ुनि ते भिटाई उते पहुतो हुयो। हिते असां 2-3 दफ़ा लतीफ़ जो लोड़ो ऐं टिहाई थींदी आहे, उन में शिरकत बि कई आहे। ॿी संगत असां सां गॾु हूंदी आहे। ऐं ॿियो हितां कोडीजे जे आख़िरी हद गमट वारे हिसाब सां हिकिड़ो महरनि जो दड़ो आहे, उते लतीफ़ जो लोड़ो थींदो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो लतीफ़ जो लोड़ो आहे रिपड़ीअ जे भरिसां पीर मोहम्मदाई नारे जा सॾिबा आहिनि, उन्हनि में बि थिए थो। पर हिन जेको लतीफ़ जो लोड़ो आहे उते राग विराग ऐं ॿियो घणे क़िस्म जो जेके माना सार संभाल वारो बहितर तरीक़ो असांखे हिते नज़र आयो आहे। हिन लतीफ़ी माॻ ते बि हर साल वॾी सूफ़ी समाज जी महफ़िल थींदी आहे। हिन महीने जेको हे महीनो आहे हिन जी 18 जे राति हिन जी मल्हाई वेंदी आहे तारीख़। हाणे बि हिन जी 18 मल्हाई थी। वरी हाणे मथे महीने में सरकार जंहिंजो वरी मेलो बि आहे, उहो मेलो बि 12 महीने कराईंदा आहियूं 4 ॾियारा। हिकु रवायत मूजिबि गंबट ऐं दराज़ा जे विच में मौजूदु हिन दरगाह जे बुज़ुर्ग मियाँ हाजी ग़ैब जूं बि शाह लतीफ़ सां मुलाक़ातियूं थियूं हुयूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उत्तर सिंध जे हिन सफ़र में पहिरियों भेरो जॾहिं दराज़ा शरीफ़ वटि पहुतो त पंहिंजे साथियुनि खे चयईं त हिते मूंखे पकल गिदरे जी ख़ुशबू थी अचे। उन ते कंहिं अर्ज़ु कयो त साईं मियाँ साहब नो फारूकी रूहानी रियाज़त में रहंदड़ आहे। पाण हिन जाइ ते पहुता ऐं इन ख़बर जे वण हेठां हिकु गार में सचल साईं जो ॾाॾो पंहिंजे वक़्त जो आरिफ़ शाइर अहल दिल दरवेश मियाँ साहब नो फारूकी 4.5 सालनि खां चिलाकशी में वेठल हो। रवायत मूजिबि लतीफ़ साईं पाण अंदरि वञी फरमायो त यार खे हाणे लिकाइण न घुरिजे। पोइ पाण दरवेश चिलाकशी ख़तमु करे ॿाहिरि निकिता ऐं दराज़नि में रूहानी कचहरियूं थियूं। हिन मौक़े ते सचल साईं जे चाचे ऐं मुर्शिद ख्वाजा अब्दुल हक ऐं नंढड़े सचल सां पिणु लतीफ़ साईं जी मुलाक़ात थी। सचल खे ॾिसी पाण फरमायूं त असां जेको कुनो चाढ़ियो आहे तंहिंजो ढकणु हीउ छोकिरो लाहींदो। ऐं लतीफ़ साईं जी पेशनगोई पूरी थी ऐं पोइ वाक़ई जंहिं सरमस्ताना रिंदाना रंग में सचल सूफ़ियाणा ख़्याल वाउखा कया सो फ़क़ति संदसि ई कमाल आहे।
हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ज़िंदगी में सफ़र खे तमामु वॾी अहमियत आहे। अव्हांजे ख़्याल में लतीफ़ सरकार समूरी ज़िंदगी पंहिंजो पाण खे सफ़र में रखियो, इन जी कहिड़ी वजह थी सघे थी? वाकई लतीफ़ सरकार जन ॿियनि दरवेशनि जे भेट में घणो घुमिया आहिनि ऐं संदन रिसालो जेको आहे उन ॻाल्हि जो भरपूर सबूत आहे त लतीफ़ सरकार जन ख़ूब घुमियो आहे ऐं वाह जो घुमियो आहे। मिसाल जी ॻाल्हि तव्हां नूरीअ ते वेंदव त तव्हांखे उहा ई ॿोली नूरीअ जे कामोड में मिलंदी जेका उतां जा माञुर जा गंदरा ॻाल्हाइनि था, उतां जूं रीतूं रस्मूं उहे ई ॻाल्हियूं मिलंदियूं जेके उते आहिनि। ऐं तव्हां थर में वेंदव त मारवीअ जे सुर में तव्हांखे उहे शयूं मिलंदियूं जेके मारवीअ जे मुल्क जा गाह, मारवीअ मुल्क जूं ढंढूं, मींहं, बरसातियूं, माण्हुनि जी बुख, बदहाली, समूरो नक्शो शाह लतीफ़ जेको आहे सो माना जेको आहे सो उन में चिटियो आहे। वरी जेकॾहिं तव्हां बंभोर में ई अचिबो ऐं बंभोर खां केच मकरा न वञिबो त उतां जा दग, पंध, जबल जूं बुखां, ॾुखां, तकलीफ़ूं इहे सभु असांखे ईअं मिलंदियूं ॼण शाह लतीफ़ वाकई पंहिंजे इहे ॻाल्हियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। तज़किरा निगार मुतफ़िक़ आहिनि त शाह लतीफ़ दराज़नि में आयो आहे ऐं सचल साईं जा तज़किर निगार बि इहा ॻाल्हि लिखनि था त साईं साहबनि जे दौर में शाह लतीफ़ दराज़नि में आयो आहे जॾहिं त सचल साईं जी उमिरि 11-12 साल हुई। हूअं बि सभिनी सूफ़ी दरवेशनि में शाह लतीफ़ सभिनी खां वधीक सिंध घुमियो फिरियो आहे त हिते बि शाह लतीफ़ साईं जो हम असर साईं साहब ॾिनो मौजूदु हुयो। हिते मशहूरु आहे त लतीफ़ साईं साहब खे हिकु खुई खुटाइण लाइ बि चयो ऐं ईअं बि फरमाईं त अचो त भिट ऐं दराज़नि जा जर पाण में मिलायूं। खुई खोटाई वई जंहिंजो चक साईं साहब ने ऐं शाह लतीफ़ गॾिजी रखियो। दरगाह जो ओभर में मस्जिद जे पोयां इहा खुई अञा मौजूदु आहे ऐं संदसि पाणी अक़ीदतमंदनि लाइ आब शफ़ा जो दर्जो रखे थो। मौजूदा ख़ैरपुर ज़िले जे हदुनि में लतीफ़ साईं जी राशिदी या पागारा ख़ानदान जे बानी पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी जे वालिद पीर मोहम्मद बका शाह सां मुलाक़ात बि थी ऐं लतीफ़ साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी बाबति हिकु पेशनगोई बि कई। साईं शहीद मोहम्मद बका शाह जन जी ऐं शाह अब्दुल भिटाई सरकार जन जी मुलाक़ात 1165 हिजरी जी शुरूआत में ॻोठ नंढे साइदी पीरोड साइड में थी। साईं जन शहीद मोहम्मद बका शाह जन पंहिंजी ज़मीन ते हक़ ॻाए रहिया हुआ त उन दौरान साईं भिटाई सरकार जन उतां जो गुज़र थियो त साईं शहीद मोहम्मद बका शाह जन हर हले ऐं साईं जन खे मुखातिब थी चयो त शाह साहब ही ॿ टे फ़क़ीर जेके पाण सां गॾु अथव छो ख़ल्क़ ख़ुदा जी खे परेशान कयो अथव त भिटाई साहब जन साईं जे सुवाल जे जवाब में फरमायो त मुंहिंजे पोयां त ही चंद माण्हू आहिनि जेके मुंहिंजे पोयां आहिनि, तुंहिंजे पुठीअ पोयां त उहो इंसानु अची रहियो आहे जंहिंजे पोयां लखे माण्हू हूंदा। इहा पेशनगोई पीर साहिब रुदनी रहमतुल्लाह अलैह जे लाइ। लतीफ़ साईं जो हिकु मशहूरु उतारो शिकारपुर ज़िले जे मशहूरु शहर मदेजी जे उत्तर में तराई ॻोठ में किन अयामनि खां क़ाइमु आहे। हिन तकीअ खे ज़ियारतगाह जी हैसियत हासिलु आहे। हिन जाइ ते पिणु हिकु खूह लतीफ़ साईं पारां खुटाइल ॿुधायो वञे थो। हिन शहर में लतीफ़ साईं जे केतिरा ई भेरा अचण जो अहवाल ॿुधाइनि था। तराई ॻोठ में ठहियल हिन जॻह जे सुफ़े में इस्तेमालु थियल ही काठ बि उन कमरे जो ई आहे जंहिंमें लतीफ़ साईं अची आरामी थींदो हो। हिन ॻोठ जा चङा मुड़ुस जिन जो तालुक़ु अबड़ा क़बीले सां आहे ऐं जिन जे वॾे खे शाह भिटाई पंहिंजे लफ़्ज़नि में अबड़ो वॾो करे कोठियो हुयो ऐं तिन वटि लतीफ़ साईं जी हिकु दिस्तार ऐं पहिराण पिणु तबरुक तौरु मौजूदु आहे। इन्ही ॿिन्ही इस्मनि जी उणति या सिलाई बाबति जॾहिं साइंसी अंदाज़ में तहक़ीक़ कई वई त मालूम थियो त बराबरि इहे उन ई दौर जा थी सघनि था। त भिटाई साहब हेतिरे को ॾींहुं अधु न रहियो आहे, काफ़ी टाइम रहियो आहे। उन
जो कीअं महसूसु कयोसीं जो भिटाई साहिबु हिकिड़े खूह खणायो आहे, उहो खूह कुझु ॾींहंनि में खयो हूंदो, को हिकु ॿिनि ॼाड़नि में कोन खयो हूंदो। उते भिटाई साहिब जो हिकिड़ो कुबो ठहियलु हुयो जेको पुराणो हुयो, हाणे 2-3 सालनि में उन खे नओं तामीर करायो वियो आहे, जेको नंढो हुयो पर उहो बि ॾींहंनि जे लाइ न हुयो। ऐं भिटाई साहिबु हिकिड़े असां वटि नंढी उमिरि में आयल आहे, जिन जो सामान भिटाई साहिब जो असां वटि पियल आहे। हीउ जेको ॻोठु आहे, इन सां असांजो पुराणो ॻोठु हुयो उहो गॾोगॾु ई आहे जिते अचे भिटाई साहिबु रहियो। पोइ हिन ॻोठ में उहो बंगलो अॼु ॾींहं ताईं आहे, जंहिंमें भिटाई साहिबु आयल हुयो, ईंदो हुयो, वरी मोटी पंहिंजो उन तके ते वञी रहंदो हुयो। पोइ इहो सिलसिलो हलंदो हुयो। पोइ कुझु ॼाड़नि खां बाद में जो इहा ख़बर पई सरदारनि खे त हीउ भिटाई साहिबु आहे, पोइ जे मिलण विया त पोइ भिटाई साहिबु उन टाइम में उतां वहियल हुयो, ज़ाहिर कोन हुयो। वरी इन अरसे खां बाद में असांखे पंहिंजनि वॾनि ॿुधायो त कुझु टाइम भिटाई साहिबु असां वटि हलियो वियो। वरी हिकिड़ो कज़ियो थियो, उन कज़े में उहो असांजो मुक़ाम ई उते आहे भिटाई साहिब जे तके ते। उहो जनाज़ो खणी जॾहिं उते पुॻा त ॾिठऊं त उहो ई नींगर, उहो ई जंहिंखे भिटाई साहिबु नौजवानीअ जी उमिरि में हुयो, उते उन जनाज़े में शरीक थियो। उन जनाज़े खां बाद में जॾहिं जनाज़ो दफ़न कफ़न थी वियो, उन खां बाद में वॾा मोटी आया, भिटाई साहिब सां मिलण जी कोशिशि कयूं। भिटाई साहिबु उतां ग़ाइबु थी वियो, काॾे वियो, कीअं वियो, जंहिंजी कंहिंखे बि ख़बर कान्हे। पोइ उन तके ते विया, ॾिठऊं इहो सामान पियल हुयो। शाह लतीफ़ जा उत्तर सिंध जे मशहूरु शहर घोटकीअ में अचण जा बि अहवाल मिलनि था। घोटकी खे जंहिं दौर में साहिबनि जी लोइ कोठियो वेंदो हो, उन ज़माने में वक़्त जी इल्मी ऐं रूहानी बरगुज़ीदा शख़्सियत सैयद मूसा शाह जिलानी रहाइश पज़ीर हो। हिन बुज़ुर्ग हिते हिकु सुहिणी मस्जिद ऐं मदरसो बि जोड़ायो हो। लतीफ़ साईं उन मस्जिद में क़याम कयो हो। मुलाक़ात दौरान लतीफ़ साईं पीर मुहसिन शाह जिलानी खे सुरमारवीअ मां बैत बि ॿुधाया ऐं भिटाई साहिबु खेसि जेको पहिरियों बैत पढ़ी ॿुधायो ऐं जंहिं पीर मुहसिन शाह ते वॾो असरु कयो, सो ही हुयो। ज़मर ज़ख़रफ़ सूमरा हमद जिनी जो हंद एहदिन सिरातल मुस्तक़ीम, इहो पहाड़नि पंध बारी लाहिज बंद त मिला मारूड़नि सी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोटकी आयो आहे। न सिर्फ़ु घोटकी आयो आहे पर घोटकी खां अॻिते बि हुन जा पंध रहिया आहिनि। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको दौरु आहे, असांखे पहिरियां ई उन दौर जो जाइज़ो वठिणो पवंदो त भिटाई बुनियादी तौर ते कहिड़े क़िस्म जे माण्हुनि सां लह विचड़ में हुयो ऐं भिटाई जी जेका थिंकिंग हुई, उन थिंकिंग तहत कहिड़ा माण्हू भिटाई सां वेझा हुया। जेकॾहिं असीं ॾिसंदासीं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी आहे त मखदूम मुइन ठटवी आहे, त भिटाई जी उते इंतिख़ाब जेको आहे मखदूम मुइन ठटवी आहे। अहिड़े तरीक़े सां भिटाई जो जिते बि वास्तो रहियो आहे उते उन्हनि माण्हुनि सां रहियो आहे जेकी लिबरल सोच ऐं जंहिंखे असीं अॼु जे दौर में सब्र ऐं बर्दाश्त या सहप वारो, जंहिंखे असां टॉलरेंस वारो जेको चऊं था पिया, उन्हनि माण्हुनि सां रही आहे। भिटाई असांखे हिकु इंतिहाई ताक़तवर उन वक़्तु हिकु इंटेलेक्चुअल ऐं पॉलिटिकल जेको आहे भिटाई जो एस्पेक्ट नज़र ईंदो। उहो एस्पेक्ट जॾहिं आज़म ख़ान मुग़ल ठटे जो गवर्नर थी अचे थो, फ़र्क़ सीर जेको आहे उहो दिल्ली जो या
हिंदुस्तान जो बादशाह आहे ऐं उन वक़्तु इहो जेको शाह इनायत शहीद जो वाक़ियो थिए थो पियो उन भिटाई ते तमामु गहरा असर छॾिया ऐं मां सम्झां थो शाह इनायत जी शहादत खां पोइ भिटाई जेका मुग़ल शहनशाहियत आहे उन जा सिंध मां तॾा वेड़ शुरू थी। भिटाई अकेलो न हुयो, हुनजो जेको आहे सिलसिलो हुयो ऐं भिटाई उन्हनि सभिनी माण्हुनि खे मुनज़म करण जे लाइ सॼी सिंध जा सैर कया। भिटाई जेकॾहिं घोटकी में आयो त छड़ो निमाज़ पढ़ण जे लाइ कोन आयो, जेकॾहिं भिटाई मुल्तान ताईं वियो त छड़ो काशी जूं सिरूं जेको आहे उहो वठण जे लाइ कोन वियो, पर भिटाई जेको आहे उन्हनि सभिनी माण्हुनि खे मुतहरिक कयो जिन में हुन एंटी इस्टेब्लिशमेंट जरासीम ॾिठा। लतीफ़ साईं लाइ मुहक़िक़नि जो चवणु आहे त हिकु भेरो मुल्तान जो सफ़र बि कयईं, छाकाणि त खेसि पंहिंजे ॾाॾे शाह अब्दुल करीम बुलराई जी दरगाह ऐं मस्जिद में लॻाइण लाइ काशी जूं सिरूं घुर्बियल हुयूं। कुझु मुहक़िक़ संदन मुल्तान जो सफ़र हिकु भेरो ई ॼाणाइनि था, मगर तहक़ीक़ जा दरवाज़ा अञा बंदि न थिया आहिनि। जीअं जीअं सोच जो सफ़र अॻिते वधी रहियो आहे तीअं तीअं हक़ीक़तुनि जा नवां नज़ारा थियणु लॻनि था। हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका आहे उन सफ़र जे हवाले सां जंहिं सफ़र खे तवजो न ॾिनो वियो आहे उहे आहिनि मुल्तान जा सफ़र। ख़ासि करे हिकिड़ी ॻाल्हि जेका तय थी चुकी आहे उहा आहे शाह साहब जी वालदा साहिबा जे बारे में। त सिंध जा तमामु मुहक़िक़ इन ॻाल्हि ते त मुतफ़िक़ आहिनि त शाह साहब जी वालदा जो तालुक़ु हिकिड़े नंढड़े ॻोठड़े सां हो, सुई कंदर जंहिंजो नालो आहे, ऐं हू ॻोठड़ो जेको आहे ॾेरनि फ़क़ीरनि जो आहे। सो उन इलाइक़े में ॾेरनि फ़क़ीरनि जो हिकिड़ो जेको वॾो निशान आहे, जेका वॾी सुञाणप आहे, ऐं फ़क़ीर सॾिबा छो आहिनि उहे, इहे बेसिकली ॾेरा फ़क़ीर हुआ गौस पाक जा फ़क़ीर ऐं गौस जा पांधी आहे। बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी गौस जा पांधी सॾाइबा हुआ ऐं मुल्तान जो बाक़ाइदे पंधु कंदा हुआ। ऐं उन जे बारे में कुझु हिकायतूं जेके आहिनि सिंध जा जेके गौसी फ़क़ीर आहिनि उन्हनि मां हिकिड़ो गौसी फ़क़ीर हो फ़क़ीर अली गोहरी कच्छी, कच्छ मां लॾे आयो, वेठो अची ग़ालिबन टंडरे मोहम्मद ख़ान में। उन 2-3 किताब लिखिया, अनवार गौसिया, गुलज़ार गौसिया, तज़किरा गौसिया। उन मां हिकिड़ो किताब 1927 में छपियो। हिकिड़ो उन जो किताब अञा कलमी आहे जेको मूं वटि आहे उन जी कापी। सो उन किताबनि में उन जेको आहे सो कच्छी साहब जेको लिखिया आहिनि लतीफ़ साईं जा बैत लिखिया आहिनि घणा ई, ऐं लतीफ़ साईं जे नानाण जे बारे में घणी तफ़सीलात उन असांखे ॿुधाई आहे, छो त उन्हनि जो तालुक़ु ज़ाहिरा गौसी फ़क़ीरनि सां हुयो, सो गौस जे पांधियुनि सां हुयो। पोइ उन जेके गौस जा पांधी सिंध में आहिनि जेके बि फ़क़ीर आहिनि उन्हनि जा अहवाल गॾु कया आहिनि उन में। सो उन्हनि अहवालनि मां असांखे ख़बर पए थी, इन ॻाल्हि ते तक़रीबन बाक़ी मुहक़िक़ बि मुतफ़िक़ आहिनि त ॾेरा फ़क़ीर जेके आहे उहे गौस पाक जा मुरीद बि हुया ऐं गौस पाक जा पांधी बि हुया। ऐं उन्हनि जे बारे में कच्छी साहब त इहो एसि ताईं लिखियो आहे त उहे रोट जी सलाह बि उन्हनि माण्हुनि खे कंदा हुआ जेके गौस जा पांधी हूंदा हुआ, जेके पांधी न हूंदा हुआ उन्हनि खे रोट जी सलाह बि न कंदा हुआ। ऐं मिट्रा मिट्री बि संगा बंदी बि उन्हनि माण्हुनि सां कंदा हुआ जेके गौस जा पांधी हूंदा हुआ। सो हाणे 2 ॻाल्हियूं अथव, हिकिड़ो त रुॻो इहो न आहे त गौस पाक जा मुरीद आहिनि, मुरीदनि मां बि वरी हिकिड़ो तबिको अहिड़ो आहे जेको हर साल मुल्तान जो पंधु बाक़ाइदगी सां कंदो आहे, उहे गौस जा पांधी हूंदा आहिनि। सो उन्हनि ॾेरनि फ़क़ीर सुई कंदर जा जेके ॾेरा हुआ उन्हनि जे बारे में इहो मशहूरु आहे त उहे संगाबंदी बि उन्हनि सां कंदा हुआ, मानी जी सलाह बि उन्ही खे कंदा हुआ जेके गौस जा पांधी हूंदा हुआ। हाणे उन घराणे मां शाह हबीब जी शादी थी आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त तमामु मुतफ़िक़ आहियूं, सभिनी खे ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे इन ॻाल्हि जी, त शाह हबीब जेको आहे शादी खां पोइ पंहिंजे वालिदैन सां या पंहिंजे वॾनि सां न रहियो आहे, बल्कि वञी लॾे वेठो आहे सुई कंदर में, पंहिंजे सावरनि में रहियो आहे। ऐं शाह लतीफ़ जी पैदाइश बि पंहिंजी नानाण में थी आहे, ऐं पैदाइश खां पोइ ॼमण खां पोइ उन जी बाक़ी जवानी तक जी हयाती जेका गुज़री आहे उहा सॼी हयाती बि पंहिंजी नानाण में गुज़री आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका इंपॉर्टेंट आहे त शाह लतीफ़ सां जेके उनजा साथी आहे नंढपण जा, उनजा मासात, उनजा बाक़ी जेके ॻोठ जा दोस्त हुया उहे ई दोस्त आहिनि जेके भिट ते उन सां रहिया आहिनि। सखर फ़क़ीर ॾेरो, उॼण फ़क़ीर ॾेरो, घणा ई ॿिया ॾेरा फ़क़ीर आहिनि जेके शाह लतीफ़ जा साथी आहिनि, ऐं उन खां बग़ैर भिट शाह जी तारीख़ बि मुकमल नथी थी सघे। फ़क़ीर मोहम्मद आलम
ॾेरो ॿिया ॾेरा फ़क़ीरनि सभु जेके ख़ासि शाह साहिब जा मुक़रब हुआ उहे सभु ॾेरा ऐं उन जा बचपन जा साथी हुआ। सो घटि में घटि असां हिकिड़ी ॻाल्हि त तइ करे सघूं था त उन्हनि बचपन जे साथियुनि मां उन्हनि सां पंहिंजी वालदा सां पंहिंजे नाने सां इहो करे नथो थी सघे त शाह हबीब जी शादी करण खां पोइ जेको आहे सो सॼो ॾेरो जेको लॾो हुयो जेके गौसी फ़क़ीर हुया गौस जा पांधीअड़ा हुया उन्हनि हर शइ छॾे ॾिनी ऐं वञी जेको आहे सो या त शाह हबीब पाण सां वठी वञा उन्हनि खे जिन्हनि सां शाह हबीब पाण रहियो पियो आहे। सो ज़ाहिर आहे कुझु न कुझु असरात उन्हनि जा बि पिया हूंदा, वालदा जा असरात बि पिया हूंदा। शाह लतीफ़ खे लोलिन में जेको आहे उनजी वालदा साहिबा घटि में घटि पंहिंजनि मुर्शिदनि जी जेके उनजे पीउ ॾाॾे खां वठी मुर्शिद हुया उन्हनि जी साराह बि ॿुधाईंदी हूंदी ऐं उन जी झोली में खणिजी शाह लतीफ़ कई भेरा मुल्तान बि वियो हूंदो। सो इहो असां हिकिड़ो जेको आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे जेको असां मफ़रूज़ो हवा में था क़ाइमु कयूं, इहो मफ़रूज़ो हवा में न आहे ऐं उन ते तहक़ीक़ थियणु खपे। मुंहिंजी अर्ज़ी आहे त इन मौज़ू ते तहक़ीक़ थियणु खपे। लतीफ़ी सफ़र जे हिन दास्तान खे आम करण जो मक़सदु इहो ई आहे त तारीख़ ऐं तहक़ीक़ सां दिलचस्पी रखंदड़ हल्के खे इन ॻाल्हि जो तयन कराइजे त सिंध जे हिन अज़ीम इनक़लाबी मुफ़क्किर झर जंग जबल वाण वस्तियूं छो उड़िया। संदसि मुलाक़ातूं जिन शख़्सियतुनि सां थींदियूं रहियूं से पाण बि के मामूली माण्हू कोन हुया, पर उहे लतीफ़ी फ़िक्र जा क़ाइल ऐं लतीफ़ लाइ वॾो एहतराम रखंदड़ हुआ। Allah